अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त इश्क मुर्शिद जेको ड्रामो हुयो हुनजो सीन जेको शादी वारो हुयो उहो हिते रिकॉर्ड कयो आहे। तव्हां जेकॾहिं शादी वारो सीन ॾिठो आहे त हितां झोपड़ी में इहे सजायो वियो आहे झोपड़ी खे सजाए पोइ हितां खां यानी की इहो हीरो जेको अची रहियो आहे तो अची पोइ हिते चंद यानी की फटा वग़ैरह जो अची विया आहिनि जीअं उतां फटा उतां नमूनो ठहियल आहे इहे म्यूज़ियम में यानी की इहो ड्रामो सॼो कुझु जेको शादी वारो सीन हो उहो हिते रिकॉर्ड थियल हो। जीअं तव्हां ॾिठो आहे त ड्रामो सॼो सीन जेको बि शादी वारो सीन हो हिते यानी की मुंहुं ॾेखारण वारी रस्म हुई उहा बि हिते ई यानी की ॾेखारी वई ऐं जेको ख़ूबसूरत जेको सीन जेको हुयो जेको अचण जो उहो बि हेॾां हुयो यानी की हीअ जेको ॾिसो था हीअ थरी जेका घर आहिनि इहो जेको वीडियो में तमामु ई बहितरीनु सुहिणो लॻंदो आहे हिन जे करे हिते यानी की इहो दादले यानी की जेको असां सिंधी जेको आहे सो दादलो जेको आहे सो सॾींदा आहियूं हुनखे अली गुल मलाह खे छो जो हुनजो ड्रामो असां पहिरियां सिंधी में जेको दादले जे नाले सां तमामु ई फेमस थियो हुनजे करे असां हुनखे सिंधी में दादलो ई चवंदा रहंदा आहियूं यानी की असां सिंधी बाक़ी हूअं त अली गुल मलाह आहे पर हुन असांजी हिन सकाफ़त खे ॾेखारियो जी इश्क मुर्शिद ड्रामे में तमामु ई बहितरीनु ख़ुशी थी आहे ऐं हिते यानी की उर्दू मीडिया खे बि हिते यानी की इहो असांजो थरी सकाफ़त यानी की सिंधी सकाफ़त ॾेखारी वई आहे ऐं तमामु ई बहितरीनु तव्हां बि दोस्तो इहो ॾिसो ऐं अॻियां तव्हांखे ॾेखारींदो बहितरीनु सही नमूने सां इहे जेको आहे सो इहा कुपड़ी जेकी थरी जीअं त हिते तव्हां वीडियो में ॾिसो त हिते जेको आहे सॼी कुझु सजावट थियल हुई हिते जेको मथे जेको आहे सो ॿ यानी की औरतूं बीठियूं हुयूं जेके जंहिंमहिल गुल साण हुया जेको आहे सो रस्मी तौरु घोट जे लाइ ॿियो असांजे वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जेकॾहिं तव्हां बहितरीनु ऐं सुठो लॻो हुजे ऐं तव्हांखे इहा इंफॉर्मेशन ॾियणी हुई असां बि सोचो तव्हांखे ॿुधायूं त हीअ शूटिंग किथे थी आहे इश्क मुर्शिद ड्रामे जेको शादी वारो सीन लेकिन तव्हां बि ॾिसो वरी ॿीहर ॾिसो इहो शादी वारो सीन इंशाल्लाह तव्हांखे लॻंदो की बिल्कुलु इहो ई आहे एज़ इट इज़ असां जेको तव्हांखे ॾेखारियो आहे।